सोचो त प्यार ल सिंधी सिखऊं, सिंधी सिखऊं, सिंधी सिखऊं। सिंधी आयूं, सिंधी ॻाल्हायूं, पंहिंजी ॿोली की न विसारियूं। हिक नंढड़ी आखाणी, लालच। हिकु संत यात्रा कंदे हिक ॻोठ में अची पहुतो। हिकु सेठ उन संत खे पंहिंजे घर वठी आयो ऐं संदसि खूब सेवा कई। मोकिलाइण वक़्तु उन सेठ संत खे चङी मिल्कियत भेटा तौर ॾिनी, पर संत उन उहा भेटा खेसि मोटाए ॾिनी ऐं चवण लॻो, अबा असां हिन माल खे छा कंदासीं, छाकाणि त असांखे को घर घाट ई कोन आहे। जिते पकी उते खाधी, पंहिंजो माल पाण वटि सांढे रख ऐं ॿिए कंहिं घुर्जाऊअ खे ॾेई छॾिजांइ। उन संत जा अहिड़ा वचन ॿुधी सेठ अजब में पइजी वियो ऐं खेनि वेनती करे चवण लॻो, ही 3 मिठियूं रोटियूं तयारु करायूं आहिनि, इहे अंगीकार कयो जो रस्ते ते कमु अची वेंदव। संत उहे रोटियूं खणी अॻिते सफ़र ते रवानो थियो। रस्ते ते हिकु चोर जी नज़र उन रोटियुनि वारी हड़ ते पई ऐं पंहिंजे मन में सम्झाई त पक हिन हड़ में माल मिल्कियत हूंदी। इहो वीचार करे उन चोर संत जी पुठ वरती ऐं नेठि अॻिते वधी उन संत खे चयाई त मां बि मुसाफ़िर आहियां, महिरबानी करे मूंखे बि पाण सां गॾु वठी हलो। हिक खां 2 थी पवंदासीं त सफ़र सवलाईअ सां पूरो थी वेंदो। उन संत चयो त हे प्यारा, भल तूं असां सां गॾिजी हल, असांखे कहिड़ी तकलीफ़। अहिड़ीअ रीति हू पंधु कंदा अची हिक तलाव जे किनारे पहुता। उन संत उहा रोटियुनि वारी हड़ ऐं ॿियो सामान हेठि रखी उन साथीअ चोर खे संभालण लाइ चयो ऐं पाण तलाव में सनानु करण लॻो। पुठियां उन चोर मिल्कियत जी हड़ समझी जॾहिं उहा खोली त रोटियूं ॾिसी बुख सबबु हिक रोटी खाई छॾी। जॾहिं संत सनानु करे वापसि आयो ऐं रोटी खाइण लाइ उहा हड़ खोलियाई त उन मंझां हिक रोटी खुटल ॾिठाई। तॾहिं उन साथीअ खां रोटीअ बाबति पुछो, पर हू कूड़ ॻाल्हाए चवण लॻो त मूं रोटी कोन खाधी आहे। उन जा अहिड़ा वचन ॿुधी संत हिक रोटी पाण खाधी ऐं हिक उन खे खाइण लाइ ॾिनी। अहिड़ीअ तरह हू रोटी खाई ऐं पाणी पी अॻिते लाइ रवाना थिया। संत मन में सोचण लॻो त हिन खां चोरीअ जी ॻाल्हि सची ज़रूर कराइबी। हू ॿई हलंदा अची हिक नंदीअ वटि पहुता ऐं उन खे पार करण लॻा। नंदीअ में पाणी तमामु घणो हो। संत त पंहिंजी शक्तिअ सां हलण लॻो, पर चोर विच सीर में अची ॿुॾण लॻो। पोइ हू संत जो सहारो वठी पार पहुतो। ॿिए हंधि झंगल में बाहि लॻल हुई, उते बि उहो चोर उन बाहि मां संत जो सहारो वठी पार पहुतो। तॾहिं उहो संत वीचार करण लॻो त कंहिं जुक्तीअ खां सवाइ ही प्रेमी सच कोन ॻाल्हाईंदो। इहो वीचार करे उन संत चोर खे चयो त हिते हिकु पथरनि जो ढिघ कठो कर त मां उन्हीअ खे सोन बणाए छॾियां। इहे वचन ॿुधी उन चोर पथरनि जो हिकु वॾो ढिघ कठो कयो। संत उन ढिघ जूं 3 ढिघियूं ठाहियूं ऐं उन्हीअ मथां हिक चादर विझी ढके छॾियो। कुझु देर खां पोइ उन्हनि तां चादर लाथी त बराबरि उहे 3 पथर जूं ढिघियूं सोन जूं थी पयूं हुयूं। इहो ॾिसी चोर गदगद थियण लॻो। उन संत खेसि चयो त इन्हनि 3 ढिघियुनि मां हिक तुंहिंजी आहे, ॿी मुंहिंजी आहे ऐं 3 उनजी आहे जंहिं 3 रोटी खाधी हूंदी। उहो चोर लालच वस थी सच ॻाल्हाए वेठो त हे साईं, मुंहिंजा साईं, उहा 3 रोटी त मूं खाधी आहे। इहो दृष्टांत असांखे सेखारे थो त तृष्णा ऐं लालच वारो इंसान महापुरुषनि जो संग कंदे बि सच जी राह ते कोन हली सघंदो आहे, पर पूर्ण सतगुरु उन जीव खे जुगतीअ सां सच जी राह ते आणे वठंदा आहिनि
जीअं संत उन चोर खां आख़िर सच चवायो। जय झूलेलाल।